अल्लाह कुरान शरीफ के अंदर फरमाए पियो त मोमिनन के पांजी जान का वधीक हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आ। जॾहिं मोमिन जे साम्हूं पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जो मसलो ईंदो आ त उन वक्त वो मोमिन पांजे वालदेन के भी पोइते कंदो आ, पांजे औलाद के भी पोइते कंदो आ, पूरी दुनिया के पोइते करे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात के मुकद्दम कंदो आ। अल्लाह फरमाए पियो त इहा मोमिनन जी सिफ़त आ। मोमिन चबो ही उनखे आ जेको पांजी जान खां वधीक हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तरजीह जे। ये असांजो अकीदो आ। ज़ाते नबी बुलंद है ज़ाते खुदा के बाद, ज़ाते नबी बुलंद है ज़ाते खुदा के बाद। दुनिया में जिस कदर एहतराम के काबिल हैं लोग, मैं सभी को मानता हूं मगर मुस्तफा के बाद। अल्लाह जल्ल शानु का बाद में पूरी मखलूकात में सब का आला अफजल जेकर की जो मकाम आहे तो वह मोहम्मद रसूलुल्लाह जी ज़ात आ। जॾहिं हजरत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के जन्नत जे अंदर मोकिलियो वियो त उते जन्नत जे वणन जे पनन ते भी लिखियो पियो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो। जन्नत के दरवाजन ते हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो। हर जाय ते हजरत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम बिनी जहानन जे सरदार इमामुल अंबिया खतीबुल अंबिया ताजदारे मदीना फखरे दो आलम अब्दुल्लाह जे दुर्रे यतीम आमना जे लखते जिगर जनाब मुहम्मद रसूलुल्लाह जो नालो पढ़ियल डिठो। जॾहिं इन शे के डिठई अल्लाह जी बारगाह इज़्ज़त में हजरत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज कयो साईं ये केड़ी शख्सियत आ जिनजो हर जाय ते मां नालो पियो ॾिसां, या केड़ी शख्सियत आहे। अल्लाह जल्ल शानु फरमायो ओ आदम ही उहा शख्सियत आहे जेकर मुखे इन के पैदा न करणो हुजे हा त मां तोखे ही पैदा कोन कया। हिन पूरी दुनिया जे तखलीक जो सबब आज़म मोहम्मद रसूलुल्लाह जी ज़ात आ। इंसान जे पैदा थियण जो मकसद अल्लाह जी इबादत आ। हिन दुनिया जे ठहण जो सबब मोहम्मद रसूलुल्लाह जी ज़ात। जेकर अल्लाह पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पैदा न करे हां त दुनिया के पैदा कौन करे हां, जन्नत के कौन ठाए हां, गर्जे के किके जेको के नबी के पैदा कौन करे हां। पूरे नबूवत वारन के जेकर वजूद मिलियो आ, अंबिया के जेकर वजूद मिलियो आ, इंसानन के वजूद मिलियो आ, जेकर जन्नत ठई आए त मोहम्मद मुस्तफा जे सदके ठई। उलमाए देवबंद जो अकीदो तो तवा के बुधाए तो कुरान पे फरमाया अन्नबियु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। मोमिनन के पांजी जान का वधीक हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आ। हाने असा के जिंदगी इए गुजारनी आ जो असा के पांजू ख्वाहिशात पांजी मर्जी पोइते रखे करे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मर्जी के उन जे तरीके के तरजीह देनी है। एड़ियों शख्सियात गुजरियों हन जिन हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सब का मुकद्दम रखियो आ। उन जमात उन हस्तन जो नालो हजरत सहाबा कराम रजी अल्लाह तआला अन्हुम अजमईन। जे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा एतरी मोहब्बत कई जो जरा जंगे बदर पे लगे। जंगे बदर इस्लाम जी सब का पेरी जंगा जंगे बदर अजीम जंगा। ये बदरी सहाबी जेके इन जंग में शरीक थिया एडा वडा मकाम वारा, एडा वडा अल्लाह जल जलाल वट मकाम वारान जो इनन जा नाला पढ़ी करे दुआ घुरबी त अल्लाह उन दुआ के खाली कोन मोटाइंदो आहे, फौरन उहा दुआ कबूल थींदी आहे।
एडा अल्लाह जा ये मकबूल बानान 313 जिनजे ला हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे सामू अर्ज कयो मुजा रब ही जेको 313 दई या इस्लाम जी बकावा हे मुझे मेहनत जो नतीजो आ ये मुजी पूंजी आ जे कदे इहे खत्म थी विया हलिया त हिन धरती ते तुंजो नालो वठण वारो कोई कोन हो। इस्लाम जी बका अबू बकर सिद्दीका, इस्लाम जी बका हजरत उमरा, इस्लाम जी बका हजरत उस्मान वा, इस्लाम जी बका हजरत अलिया। इन 313 सहाबी जेके इन बदर जी जंग में शरीक जान। हजरत उस्मान चुजाई के मैदान में शरीक कोन हो पर पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म ते हजरत उस्मान मदीने में पैगंबर जी न्याणी जी खिदमत में हो। जेकी बीबी रुकैया हजरत उस्मान साईं जे निकाह में ही पो नबी से फरमाया उस्मान मुजी न्याणी चाक काने तिंजे करे तू इन मैदान में न हल, बाकी तू वनी करे मुजी न्याणी जी खिदमत कर तोके सवाब उहो ही मिलंदो जेको बदरन के मिलंदो। ये इस्लाम जी बका हा जिंजे ला हुजूर फरमायो जेकर ये खत्म थी विया त पो तुंजो नालो वठण वारो दुनिया में कोई कोन हो। त जदे इन जंग जो मशवरो पियो थे हुजूर साईं सहाबा किराम का मशवरो पिया कर साईं जन था मशवरो कन त बाबा जंगे बदरा अग्या 1000 जो तइदाद आ, 1000 ही बाकायदे जंग जी तैयारी कयो पिया चन ऐं हेडा सहाबा जो तइदाद 313 सोब विड़ण जो सामान कोने, 2 तलवारियों 2 ज़िराऊं 2 घोड़ा 70 उठ कंहिंखे चौंपल आहे त कंहिंखे चौंपल भी काने, कंहिंजे जिस्म ते रुगो हिकड़ो कपड़ो पातल आहे बस। साईं जन मशवरो था वठन, तव्हांजो छा मशवरो आहे? उन वक्त हजरत मिक़दाद इब्न अस्वद रज़ी अल्लाह ताला खुदा जो कसम जेके लफ्ज चया उहे सोन जे पानी सां लिखण जे क़ाबिल। हजरत मिक़दाद इब्न अस्वद तो फरमाए साईं असा हजरत मूसा वारा सहाबी ना आहियूं जिन हजरत मूसा के चयो अंत व रब्बुक फकातिला इन्ना हाहुना काइदून। हजरत मूसा अलैहि सलातु वस्सलाम जडे बनी इसराइल के वठो पे वने उनन के चींदो अग्या उमाल का कोमा इन सा विड़ी करे यो इलाइको फतह करणो आ पो इते तवा के हर शे मिलंदी खाण पियण जी। त हजरत मूसा के उनन चो इनन जा केर विड़ंदो त सिधो सो मौत जे मुंह में हलणो आ, असा कोन विड़ंदासी, तू वञ तुंजो रब जाने असा कोन विड़ंदासी। हजरत मिक़दाद तो फरमाए साईं असा हजरत मूसा वारा सहाबी ना आहियूं जिन हजरत मूसा के ही जुमला चया त तू जान तुंजो रब जाने, असा कोन विड़ंदासी। साईं असा तव्हांजा शागिर्द हूं, असा तव्हांजा सहाबी हूं, असा तव्हांजा शागिर्द हूं। जैसी ते जान में जान आ, रत जो आखिरी कतरो मौजूद है, तव्हांजे सजे भी विड़ंदासी, तव्हांजे खबे भी विड़ंदासी, तव्हांजे अग्यां भी विड़ंदासी, तव्हांजे पोयां भी विड़ंदासी। जैसी ताईं जान में जान आए इंशाअल्लाह तव्हां ते रहंड बचण कोन ॾींदा। त सहाबा इकराम उहा जमात ही जिन पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मोहब्बत पांजी जान का वधी गई। ऐं सहाबा इकराम में सब खां वधीक नुमाया जेकी शख्सियत आहे जिनके तव्हां असां अबू बकर सिद्दीक सां सुञाणींदा हो। सब खां पहिरियां मर्दन में कलमो पाण वारो हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु। साईं जन सां केतिरी मोहब्बत हुई हजरत अबू बकर साईं जी, हद दर्जे जी मोहब्बत। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बुधायो तो साईं अबू बकर पांचे अब्बे के चमाट आईंदा। अबू बकर पांचे अब्बे के चमाट आईंदा। ऐसे फरमा अबू बकर तो तमाम नरम तबीयत जो आ। हाँ साईं अबू बकर के नबी से घुरायो फरमायो अबू बकर पांचे अब्बे के चमाट आईंदे। जी हाँ साईं।
तवा के खबर पई आ चमाट जी, पर जेकॾहिं मुझे हथ में हुजे हा तलवार पो तवा के इया खबर कान पवे हा अबू बकर पांजे अब्बे के चमाट या, बल्कि तवा के इया खबर पवे हा अबू बकर पांजे अब्बे जो कंद लाहे। फरमायो अबू बकर एतरी कावड़ छाजे करे, एडी कावड़ एडो गुस्सो छाजे करे। फरमायो साईं अब्बो पांजी जाइ ते आ, मुझे सामो तवा जे ला नाज़ेब लफ्ज़ चई जेके सिद्दीक का बर्दाश्त कोन थिया, छो त अन नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम, मोमिन के पांजी जान का वधीक हुजूर जी इज्जत आ। ऐं रसूलुल्लाह भी फरमाइन पिया ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब इलई मिन वालिदिही व वलदिही वन नास अजमईन। साईं जन ता फरमाइन तेसी ते तवा पक्का मोमिन ना हो जैसी ते तवा जे दिल में मां मोहम्मद जी मोहब्बत वालिदैन का वधीक ना है, तेसी ते तवा पक्का मोमिन ना हो जैसी ते तवा जे दिल में मां मोहम्मद जी मोहब्बत औलाद का वधीक ना है, तेसी ते तवा पक्का मोमिन ना हो जैसी ते तवा जे दिल में पूरी दुनिया का वधीक मोहब्बत मुझी ना है। अबू बकर फरमायो साईं मुझे सामो मुझे अब्बे तवा जे ला नाज़ेब लफ्ज़ चया सिद्दीक का ये बर्दाश्त कोन थी सके। अब्बो आ पंहिंजी जाइ ते, पर तवा का वधीक मुके अब्बो कोने। तवा अंदाजो लगायो छा मोहब्बत अबू बकर सिद्दीक। सिर्फ असा कनन सा बुधूं था, खुदा जो कसम सोचण जी गाल है सिद्दीक पंहिंजे अब्बे के चमाड़ की जंग में हजरत अबू बकर सिद्दीक के उन जो पुट हजरत अब्दुर्रहमान अना मुसलमान कोन थियो, पो जरे मुसलमान थियो अबू बकर के बुधाए पे तो बाबा फलानी जंग में मां काफरन वारे पासे उस पो मां जे वज में तवा अची विया हो, तवा मुसलमानन वारे पासे हो, पर सिर्फ इन लाए मु तो के छड़े दिनो तो तू मुजो अब्बो है, मुजो वरी भी बाबो आ, मु छड़े दिनो तो के। हजरत अबू बकर फरमायो इयो तू है जो मुखे छड़े दिनई, पर जेकर मां तो के दिसा त कोन छड़ई हां, छो तो उन वक्त मां इयो कोन दिसा त मुजो पुत्रा, बल्कि उन वक्त मां इयो दिसा त मोहम्मद जो दुश्मन आयो। ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब इलई मिन वालिदिही व वलदिही वन नास अजमई। ईमान मुकम्मल त न आहे जने असा जे दिल में हुजूर जी मोहब्बत सब का मुकद्दम हो जाए। हिजरत वारी रात हजरत अबू बकर सिद्दीक रजी अल्लाह तआला पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अबू बकर जे दर ते आया, हिजरत जे लाइ वठी विया। हिकड़े वरी इते गाल कई त बाबा खिलाफत हजरत अली से जो हक हो। अब केड़ो दलील आ? दलील इहो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत वारी रात पांचो बिस्तरो अली से जे हवाले कयो। समझ में आयो मन अली से का पो नबी से का बाद में अली से या तीन जे करे साईंजन का पो खिलाफत अबू बकर जो अयो अली से जो हक मां चो तुंजी गाल सही है। वाकई पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत वारी रात बिस्तरो अली जे हवाले कयो, पर इहो भी त दिस बिस्तरे वारो किसा गदा बिस्तरो अली साईं जे हवाले आ, बिस्तरे वारो अबू बकर सिद्दीक सां गदा। कावड़ा पिया हूंदा आहिनि हजरत अबू बकर सिद्दीक ते, हजरत उमर ते, हजरत उस्मान ते। अब छो एले बेसा ज्यादतियों कयूं, जुल्म कयूं, नाउज़ बिल्लाह। केड़ो जुल्म कयूं ते अम्मा फातिमा का बाग फदक जो जेको बाग हो वो उनके कोन ॾिनो। संजन जे दुनिया में बुरको मटाण का बाद में अम्मा फातिमा हजरत अबू बकर सिद्दीक रजी अल्लाह ताला अन्हु वट आई। अची करे चऊं त साईं असां जे बाबे जे बाग आहे बाग फदक,
वो असांजे हवाले कयो। वो हजरत अबू बकर साईं कोन ॾिनो, वो अम्मा फातिमा नाराज़ थी करे वेही रही जिंदगी भर अबू बकर सिद्दीक़ सां कोन ॻाल्हाई, नाराज़ थी करे वेही रही। मां चयो त अम्मा फातिमा अबू बकर सिद्दीक़ जे लाइ गैर महरम, ऐं पोइ छो हजरत अबू बकर सां अम्मा फातिमा ॻाल्हाए त गैर मुहर्रम, उनखां त पर्दो करणो आहे। हा, बाक़ी जे मसले लाइ वई अबू बकर साईं उनखे समझायो त अम्मा पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस बीठी आहे, साईं जन फरमाइनि था नबीअ जो जेको माल हूंदो आहे, अंबिया जो जेको माल हूंदो आहे, उनमें तक़सीम कान थींदी आहे। मां तरकना सदक़तुन, जेको नबी माल छॾींदा आहिनि उहो समूरो सदको थी वेंदो आहे। हजरत उमर साईं बि इनजे करे कोन ॾिनो, हजरत उस्मान साईं बि इनजे करे कोन ॾिनो। असांजो सवाल आहे, जेकर वाकई 2 मिंट तुंहिंजी ॻाल्हि तस्लीम कईसीं, अबू बकर साईं बि कोन ॾिनो, उमर साईं बि कोन ॾिनो, उस्मान साईं बि कोन ॾिनो, पोइ हजरत अली साईं छो न ॾिनो? जेकर वाकई अम्मा फातिमा जो हक़ हो त हजरत अली साईं छो न ॾिनो? चवंदा त हुन वक़्तु अम्मा फातिमा त हुई ई कान। नबी साईं खां बाद में 6 महीननि खां पोइ अम्मा फातिमा बि हिन दुनिया मां बुरको मटाए वई। अली साईं अब तक कोन ॾिनो, अम्मा फातिमा हुई का। अब अम्मा फातिमा त कान ई, बाक़ी हजरत हसन ऐं हुसैन साईं त हुआ न, उनजो औलाद त हो न। औलाद खे उहा जेको आहे अम्मा फातिमा जो विरसो जना। वरी चई त बाबा अहले बैत जेके आहिनि त इहे खसियल माल वरी वापसि कोन वठंदा। इहो माल अबू बकर साईं नऊज़ बिल्लाह खसियो न ॾिनो, उमर साईं बि न ॾिनो, उस्मान साईं बि कोन ॾिनो, तंहिंजे करे अली साईं चवण इहो खसियल माल आहे, तंहिंजे करे असां इहो वापसि कोन वठंदा। मां चयो ठीकु आहे, अहले बैत जेकॾहिं खसियल माल न वठंदा आहिनि, बकोल तव्हांजे खिलाफ़त अली साईं जो हक़ आहे। नबी साईं खां बाद में खिलाफत हजरत अली साईं जो हक़ आहे। पोइ मिली त अबू बकर खे, पोइ उमर खे, पोइ उस्मान खे, पोइ खसियल खिलाफत चौथे नंबर ते हजरत अली साईं त वरती। चौथा विरासत जेको आहे खसियल माल अहले बैत न वठंदो आहे, खसियल खिलाफत वरतई। हाणे फांसी त बहरहाल मां अर्ज़ पियो कयां, हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी नबी साईं सां केतिरी मोहब्बत हुई जो हिजरत वारी रात पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हजरत अबू बकर सां गॾु हलन था, हजरत अबू बकर साईं केॾी महिल सॼे पियो हले, केॾी महिल खॿे पियो हले, केॾी महिल अॻियां पियो हले, केॾी महिल पुठियां पियो हले। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, ओ अबू बकर तोखे छा थियो आहे, हे केॾां पियो हली, हिकिड़े पासे खां छो न पियो हली? हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, साईं असांजे पुठियां दुश्मन लॻल आहिनि, मूंखे खौफ़ आहे मतां अॻियां तीर अचे, तंहिंजे करे अॻियां थो अचां त पहिरियां उहो तीर अबू बकर सिद्दीक खे लॻे। पुठियां इन लाइ थो अचां मतां पोयां तीर अचे, पहिरियां अबू बकर खे लॻे। सॼे इन लाइ पियो अचां मतां हेॾां सॼे पासे खां तीर अचे, पहिरियां सिद्दीक खे लॻे। खॿे इन लाइ पियो अचां मतां हेॾां तीर अचे त पहिरियां अबू बकर सिद्दीक। कुरान फरमायो, अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम। नबीअ खे, मोमिननि खे पंहिंजी जान खां वधीक नबीअ जी ज़ात। इहा इसागी मोहब्बत हजरत उमर साईं जे अंदर मौजूद हुई। साईं जे अंदर हिन दुनिया मां बुरको मटाए विया। हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला हथ में तलवार खयो बीठो, फरमाए तो जेको चवंदो हुजूर दुनिया मां बुरको मटाए विया, उमर उन जो कंध लाहे छॾे। उमर खां इहा ॻाल्हि बर्दाश्त न थी जो साईं जन हिन दुनिया मां बुरको मटाए विया। एतिरी मोहब्बत हजरत उमर साईं जी। दौरे खिलाफत में हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला मदीने जे गलियन जी चौकी पियो जे। दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांखे अहिड़ा हुक्मरान नसीब फरमाए। साईं अची विया, इंशाअल्लाह खत्म था कयूं। हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला ने पंहिंजे दौरे खिलाफत में मदीने जे गलियन में चौकी पियो जे। अर्ज कयम त अल्लाह ताला खां दुआ घुर्जे त अल्लाह तव्हां असांखे अहिड़ा हुक्मरान नसीब फरमाए।
एड़ा हुक्मरान जेके अवाम जो ये ख्याल रखन पिया पान के तकलीफ अची वने त परवाह काने अवाम जी खिदमत करनी है। एड़ा हुक्मरान जेकर तवा चाहो था त पो एड़ा हुक्मरान तवा के उलमा जी सूरत में ही मिली सकन था। हिन उम्मत जो खैर खा उलमा का सवाइ बियो कोई हिन वक्त तवा दिसो पिया बरसात जी सूरत हाल में हर जाय ते जेकर तवा के नुमाया दिसण में ईंदा हुंदा तो उलमा दिसण में ईंदा हुंदा। जे अवाम जी पांजे वस का कोन घटाए करे उन जी खिदमत कई अल्हम्दुलिल्लाह हर जाय ते उलमा पहुता। बहरहाल अल्लाह का दुआ है त अल्लाह ताला तवा सा के हजरत उमर फारूक रजी अल्लाह ताला नो जड़ा हुक्मरान नसीब फरमाए। गली में चौकी पियो जे हिकड़े घर मा आवाज पियो अचे हिकड़ी कुराड़ी औरत आ जेका पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में अजीब व गरीब शेर पे चए। हजरत उमर से उन जे दरवाजे ते बी रहा जड़ा उन शेर पूरो कयो चुप कई हजरत उमर से दरवाजो खड़कायो। दरवाजो खड़काई तो वह कुराड़ी औरत दरत आई दरवाजो खोले डिठई तो हजरत उमर जी अम्मा मुझे इजाजत आए अंदर अचा जी बिल्कुल सही अचो। हजरत उमर से हेठ वेही रहा पर मैं सही मथे वेहो जी ना अम्मा मुझी हिकिड़ो अर्ज आ उहो कबूल पजे जी केड़ो अर्ज आ जी सही। हजरत उमर साईं तो चए अम्मा तू हिकिड़ो शेर पई चई जी हाँ मां शेर चवा पई उन शेर जा लफ्ज ही मफहूम आ तू ही शेर पई चई ए अल्लाह जे महबूब जे शान में मां शेर पई चवा उन महबूब सा क़यामत जे दिहाड़े मुझो हशर कजा। आखिरी शेर जो मफहूम इहो आ उन औरत जो चवे थी दे अल्लाह जे महबूब जे शान में मां शेर पई चवा उन महबूब सा क़यामत जे दिहाड़े मुझो हशर कजा। हजरत उमर साईं चयो तू यो शेर चई पई जी हाँ मां यो शेर चयो आ जी थोड़ो इन में वाधारो कर थोड़ो इजाफो कर मुझो अर्ज इहो आ जी किए कया जी वाधारो इए कर हिए चयो आखिर में अल्लाह जे महबूब जे शान में मां शेर पई चवा मुझो ऐं उमर जो हशर क़यामत जे दिहाड़े इन महबूब सां गॾु कजा। या मोहब्बत रसूल ही ते रब्बुल अव्वल जो महीनो तवा असा के पैगाम थो जे त असा पाजी जिंदगी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीके जे मुताबिक गुजारियो। कुरान में फरमाए पियो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना तवा जे ला बेहतरीन नमूनो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जात आ। दुनिया में मर्द हुजे या औरत काफर हुजे या मुसलमान हर इंसान जी ख्वाहिश है मुझो उथण सुठो हुजे मुझो वेहण सुठो हुजे मुझो खाइण सुठो हुजे मुझो सुमण सुठो हुजे मुझो हलण जो अंदाज सुठो हुजे मुझी संगत सुठी हुजे। अल्लाह जल्ल जलालहू कुरान मजीद जे अंदर सभिनी के बुधायो आ लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना जेकर तवा पांजी जिंदगी सुठी करण चाहो था खाइण सुठो करण चाहो था पीअण सुठो करण चाहो था सुमण सुठो चाहो था संगत सुठी चाहो था तो मु पांजो महबूब तवा दे नमूनो करे मोकलियो आ। हर एक